अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा साबू रुखसार बेगम रे फोटो सेंड करे छॾींदो। छा रुखसार बेगम ही फोटो ॾिसी परेशान थी वेंदो। छा रेस बिजार खां शिरोज खान खे आज़ाद करण में कामयाब थी वेंदो। छा शमसू खे इहा ख़बर पइजी वेंदी त मूंखे अगवा करण वारो केरु आहे। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल रमेश जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। छो त सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न किरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो साबू जेको आहे रुखसार बेगम ॾे फोटो सेंड करे छॾींदो ऐं रुखसार बेगम वटि हू फोटो पुॼंदा त रुखसार बेगम ही फोटो ॾिसी परेशान थी वेंदो ऐं पोइ हू इहा सोचींदो त ही माण्हू केरु आहिनि जेको शमसू खे हिननि अगवा कयो। मूंखे ख़बर न आहे त हू शमसू जो कहिड़ो हाल कंदा, शमसू खे ज़िंदा छॾींदा या शमसू खे मारे छॾींदा। बसि हाणे मूंखे कुझु न कुझु करिणो पवंदो। अगरि जेकॾहिं मूं कुझु न कयो त पोइ शमसू जो लाश ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बिजार खान जेको आहे शमीर सां न पुॼी सघंदो ऐं पोइ पुलिस जो ज़ोर ते फिरोज खान खे आज़ाद कराइण जी कोशिश कंदो। पुलिस खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं शमीर जी हवेली में घिड़ी ऐं तूं शिरोज खान खे हुतां आज़ाद करे आ। अगरि जेकॾहिं तूं शिरोज खान खे आज़ाद न कयो त पोइ शमीर असांजे ॻिची में पहुची वेंदो ऐं पोइ हू वॾो पाण खे मुड़ुस माण्हू सम्झंदो। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन कम में मुंहिंजो साथ ॾे। अगरि जेकॾहिं इन कम में तूं मुंहिंजो साथ ॾे त पोइ मां तुंहिंजा सॼी उमिरि थोरा न लाहे सघंदसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जो पीउ मल्हार खे हर ॻाल्हियूं यादि ॾियारण में कामयाब थी वेंदो ऐं मल्हार खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हाली फ़िलहाल इहे ॻाल्हियूं यादि कर जीअं तोखे उहे ॻाल्हियूं ज़हन में अची सघनि ऐं तूं पंहिंजी माउ जो प्लान करे सघीं। मल्हार चवंदो बाबा साईं मां छा कयां, मूंखे कुझु बि यादि न आहे। शाह महाराज चवंदो पुट मां तुंहिंजी अहिड़ी जाइ ते इलाज कराईंदुसि जो तुंहिंजो अकुल ठिकाने में अची वेंदो ऐं पोइ तोखे हर ॻाल्हियूं यादि अची वेंदियूं। मल्हार चवंदो त बाबा तव्हांखे इन कम में देरि थियण न घुरिजे, तव्हांखां जेतिरो थी सघे तव्हां मुंहिंजी इलाज करायो। अगरि जेकॾहिं तव्हां मुंहिंजी इलाज न करायो त पोइ मां अव्हां जे लाइ कुझु बि न करे सघंदुसि ऐं प्लान बि पंहिंजो न करे सघंदुसि ऐं अम्मा जो बि प्लान न करे सघंदुसि। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मूंखे हॉस्पिटल वठी हल। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं हिकु नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।